खैरपुर मेरा नेशनल हाईवे ते हाई कोर्ट जे हैवी ट्रैफिक पाबंदी बावजूद भी हैवी ट्रैफिक हलण करे 4 जानियूं ज़ाया थियण खां पोइ DIG सखर नोटिस वरितो आहे। DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ नोटिस वठंदे PP अखरी चौक इंचार्ज खे रिपोर्ट ऐं सस्पेंड करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो। PP अखरी चौक इंचार्ज अज़हर शाह खे रिपोर्ट सस्पेंड करण सां गॾोगॾु प्रमोशन रोके इंक्वायरी रखी छॾी। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त खैरपुर मेरा नेशनल हाईवे ते हाई कोर्ट जी हैवी ट्रैफिक पाबंदी बावजूद भी हैवी ट्रैफिक हलण करे 4 जानियूं ज़ाया थियण खां पोइ DIG सखर नोटिस वरितो आहे। DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ नोटिस वठंदे PP अखरी चौक इंचार्ज खे रिपोर्ट ऐं सस्पेंड करे नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। PP अखरी चौक इंचार्ज अज़हर शाह खे रिपोर्ट सस्पेंड करण सां गॾु प्रमोशन रोके इंक्वायरी रखी छॾी। वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूद आहे खैरपुर खां सिंध TV न्यूज़ जो रिपोर्टर अली जाफ़री। जी अली, DIG नोटिस वरितो आहे, हिन बाबति आगाह कजो। जी बिल्कुल, अॼु जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जंहिं ते जेको आहे DIG सखर रेंज कैप्टन रिटायर फैसल अब्दुल्ला चाचड़ मेरान नेशनल हाईवे ते सख़्तीअ सां नोटिस जेको आहे वरितो आहे। अखरी चौकी इंचार्ज जेको आहे सब इंस्पेक्टर सैयद अज़हर हुसैन शाह खे ज़िम्मेवार जेको आहे करार ॾींदे DIG सखर पारां सब इंस्पेक्टर खे ASI बणायो वियो आहे, जॾहिं त सैयद अज़हर हुसैन शाह खे मुअतल करे सखर रेंज ॾांहुं जेको आहे क्लोज़ करण जो हुकुमनामो पिणु जेको आहे जारी कयो आहे। DIG सखर फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवणु आहे त मेरान हाईवे ते गफ़लत में लापरवाही जेको आहे बर्दाश्त न कई वेंदी। हादसे में ज़िम्मेवार ऑफिसर ख़िलाफ़ सख़्तु जेको आहे हुन चयो त कानूनी कार्रवाई कई वेंदी। हिन वधीक मेरान हाईवे ते जेको आहे मुक़रर समूरनि SHOs ऐं चौकी इंचार्जनि लाइ सख़्तु जेको आहे हिदायतूं जारी कयूं आहिनि। ट्रैफ़िक जी निगरानी ऐं रोड जी सेफ्टीअ खे जेको आहे हुन चयो त यकीनी जेको आहे बणायो वञे। खैरपुर पुलिस पारां एहलकारनि खे ख़बरदार कंदे चयो आहे त ड्यूटीअ में लापरवाही मुस्तक़बिल में जेको आहे माफ़ीअ जोॻो अमल जेको आहे न हूंदो। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेरान नेशनल हाईवे गुज़िश्ता जेको आहे 1 साल खां मथे जेको आहे टाइम पीरियड गुज़री वियो आहे, जंहिं ते जेको आहे हाई कोर्ट सखर पारां सख़्तीअ सां खैरपुर पुलिस तोड़े जेको आहे DIG सखर खे हिदायतूं जारी कई वियूं त हैवी ट्रैफ़िक जेको आहे रोड ते बिल्कुलु ई जेको आहे न छॾी वेंदी। पर पुलिस जी गफ़लत ऐं लापरवाहीअ सबबि शहरनि जो चवणु आहे त पुलिस हैवी ट्रैफ़िक खे जेको आहे हिन रोड ते छॾे थी, जंहिं ते जेको आहे रोज़ अहिड़ा जेको आहे अफ़सोसनाक वाक़िया जेको आहे पेश था अचनि, जंहिंजे करे शहरनि जेको आहे मुतालबो कयो आहे DIG सखर खां त मुकमल तौरु जेको आहे जेको मेरान नेशनल हाईवे ॾांहुं जितां हैवी ट्रैफ़िक अचे पई उन्हनि रस्तनि ते जेको आहे कंटेनर लॻाए या अहिड़ो को सिस्टम तयारु कयो वञे जीअं अहिड़ो जेको आहे वाक़िया रहनुमा न अची सघनि। जी ठीकु आहे अली, तफ़सील लाइ वॾी महिरबानी।